ख़ामोशी जे हिकिड़े फ़ाइदे जी ॻाल्हि हिकिड़ो वाक़ियो यादि आयो आहे, ॿुधंदव? हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती हो, हिकिड़े बादशाह जो पुट हुयो जंहिं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस ॿुधी। हदीस मुबारक जा लफ़्ज़ इहे हुया त मन समत नजा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं ख़ामोशी इख्तियार कई उन छुटकारो लॻो। ख़ामोशीअ में एॾा फ़ाइदा आहिनि। जंहिं ख़ामोशी इख्तियार कई ॾाढी ॻाल्हायो उन ये छुटकारो लधो। बादशाह जे पुट जीअं जो ॻाल्हि ॿुधी हा ज़ुबान खे बंदि करे छॾियो। बादशाह पंहिंजे पुट सां ॻाल्हाइण जे लाइ वस करे छॾिया। जेका बि ॻाल्हि उन खे चइजे कतई तरह सां जवाब ॾियण खां ख़ामोश थी वियो। कंहिं रुपए जी करे उन सां ॻाल्हाए कतई तरह सां जवाब कोन ॾींदो हुयो। हिकिड़ो सवाल पुछो जवाब न ॾिनाई। बादशाह परेशान थी वियो, घर वारा परेशान थी विया। अलाए छा थी वियो आहे, इन खे ॻाल्हाए कोन थो। बादशाह वॾा वॾा तबीब डॉक्टर घुराया, उन्हनि सभिनी सां ॻाल्हि कई, मामलो अलाए छा आहे। अचानक इन ॻाल्हाइण बंदि करे छॾियो आहे। डॉक्टरनि पंहिंजे पंहिंजे हिसाब सां उनजो चेकअप कयो। कतई तरह सां का बि ख़राबी का बीमारी किथे नज़र न पई अचे। वॾा वॾा हकीम आया, के नब्बाज़ वॾा नफ़्स शिनास आया। उन्हनि बि अची करे हथ नब्ज़ खे ॾिसी करे उन्हनि बि चयो त इनखे का बि बीमारी नज़र कान थी अचे, पर ख़बर न आहे त ॻाल्हाए छो नथो। बादशाह खे चयो, हिकिड़े वरी हकीम चयो त साईं जेकर न मूंखे इजाज़त मिले त मां इन ये तव्हांजे साहिबज़ादे खां ॻाल्हाए वठंदुसि। हकीम हुयो ज़ाहिरा, हुन वटि पंहिंजा पंहिंजा तौर तरीक़ा हुया। बादशाह खां इजाज़त वरितई। बादशाह जो ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे। चई त घोड़ो तयारु करायो। माण्हू जेके गॾु हलनि मूंसां उन्हनि जा बि पंहिंजा घोड़ा हुजनि, कुझु लश्कर हुजे, ऐं प्रोग्राम इहो थिए त शिकार जे लाइ असांखे वञिणो आहे। छाजे लाइ? शिकार जे लाइ वञिणो आहे। इएं जेके माण्हू 8-10 गॾु हलनि उहे तयारु थियनि। साहिबज़ादो बि गॾु हलंदो। हकीम इनखे वठी वियो। वञी झंग में जीअं जो हुते पहुता, सॼो ॾींहुं घुमी फिरी करे थकिजी पिया। किथे बि को शिकार जे लाइ पखी हथ न आयो। परेशान थी करे शाम जो टाइम थियो, मोटी आया। हिकिड़े वण जे हेठियां अची करे वेठा। जीअं वण जे हेठियां वेठा त मथे हिकिड़ो पखी वेठो हुयो। वण ते पखी वेठो हुयो, उन ॿोलण शुरू कयो। हकीम साहब देर कई कान का उन पखीअ खे शिकार करे वरिता। सम्झो था? जीअं उन खे शिकार कयई, धक हयई त बादशाह ज़ादे फौरन चयो त सदक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे महबूब मुस्तफ़ा करीम सच फरमायो। एतिरो चई बस ख़ामोश थी वियो। मक़सद हुनजो इहो ई हुयो त रसूलुल्लाह जो फरमान हुयो त जंहिं ख़ामोशी इख्तियार कई त उहो कामयाब थी वियो, छुटकारो न थिए। जेकॾहिं ही पखी बोले न हा त आज़ाद रहे हा। बोलिया ई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान ते अमल न थियो, गिरफ्तार थी वियो। जी त रसूलुल्लाह सच फरमायो। बात उन हकीम जीअं जो ॿुधी वरितो, जी हिनखे त का तकलीफ़ आई कान। सुभान अल्लाह। ही त ॻाल्हाए सघे थो, को मसलो ई कोन्हे को हिन सां। हाणे वठी करे इनखे वठी विया बादशाह जी दरबार में। चयूं त हिनखे का बि बीमारी कान्हे का, मिड़ई नमूने बाज़ी करे पाण ख़ामोश रहियो वेठो आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। उते पहुता, जीअं जो बादशाह ॻाल्हाइण जी ॻाल्हि कई, कतई तरह सां हिन जी ज़ुबान ते को बि जवाब न हुजे। वराए वराए करे हिन सां ॻाल्हायो वञे, हिन को बि जवाब कोन थिए ॾिनो।
इस ताईं जो बादशाह के इहा ॻाल्हि इहो मशवरो ॾिनो वियो हाणे ॿियो को बि इन जो हल आहे ई कोन को इन जे मथां सख़्ती कई वञे इन खे तकलीफ़ ऐं ईज़ा ॾिनो वञे तॾहिं इन खे मार मिलंदी तॾहिं इहो पंहिंजी ॻाल्हि तां हटंदो उन बादशाह ज़ादे खे जो वठी विया सज़ा ॾियण जे लाइ जॾहिं उन्हीअ खे जिस्म ते हिकिड़ो कोड़ो लॻो थिए हिन दाह बि कई कान थिए जॾहिं बि हिन खे तकलीफ़ जे लाइ धकु हणनि चवे त सदक रसूलुल्लाह मुझे महबूब मदीने वारे सच फरमायो हुयो उते जेकॾहिं मां बि न ॻाल्हाया हा त हीअ मार कोन खावा हा उन पखीअ जो ॻोल्हियो हुयो जंहिं टाइम ते मूं सदक रसूलुल्लाह चयो हुयो अॼु जेकॾहिं मूंखे कोड़ा लॻा आहिनि तॾहिं बि उन जो नतीजो आहिनि कुर्बान वञा मुस्तफ़ा मीर जे फरमाननि तां हिक हिक फरमान में एतिरियूं त बरकतूं रखियल आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो दीन इस्लाम अगे भी उन्हीं जा पैगाम ईंदा रहा पर इंसानियत जे अज़मत जा सभई सबक खणी आयो आ त मदीने जो मीर खणी आयो।